Bismillahirrahmanirrahim. Dear students, this is Rar Khan from Names Virtual Academy. असांजो अॼु जो टॉपिक आहे कुझु मेजर स्ट्रेट्स आहिनि, कुझु मेजर एक्सरसाइज़िस आहिनि, कुझु मेजर कैनाल्स, शिपिंग कैनाल्स आहिनि जिन जे बारे में रिपीटेडली क्वेश्चन पुछा विया आहिनि. त अॼु जेको आहे असांजो टॉपिक आहे मेजर स्ट्रेट्स, कुझु एक्सरसाइज़िस आहिनि, कुझु शिपिंग कैनाल्स उन्हनि खे ॾिसंदासीं. त रिपीटेडली क्वेश्चन आया विया आहिनि. हिकिड़ो मेजर स्ट्रेट्स ऑफ द वर्ल्ड. पहिरियां त इहो स्ट्रेट छा थींदो आहे, पहिरियां त उहो माइंड में रखो. त स्ट्रेट जेको आहे सो हिकु नेरो पैसेज ऑफ वाटर कनेक्टिंग टू सीज़ आर टू अदर लार्ज एरियाज़ ऑफ वाटर. सपोज़ कयो हे हिकिड़ी नेरो स्ट्रिप ऑफ वाटर आहे, ठीकु आहे. हेॾां बि हुनजो वाटर आहे. सपोज़ कयो को ओशन आहे, हेॾां बि को ओशन आहे. हिते त नो डाउट कंट्रीज़ ई हूंदा, ठीकु आहे. हे तव्हांजा कंट्रीज़ हूंदा. हे नेरो स्ट्रिप ऑफ वाटर हूंदी आहे जेका जेको आहे सो वाटर बॉडीज़ खे मिलाए असां सिंपल वर्ड में हुनखे छा चवंदा आहियूं, जेको आहे सो असां हुनखे सिंपल वर्ड में स्ट्रेट चवंदा आहियूं. पोइ फस्ट असांजा आहे मलाका स्ट्रेट, जेको तव्हांजो मलेशिया ऐं इंडोनेशिया जे विच में आहे, ठीकु आहे. हेॾा तव्हांजो मलेशिया आहे, इंडोनेशिया आहे, त हुनजे विच में स्मॉल स्ट्रिप ऑफ वाटर क्रॉस करे थी, जेका ॿिनि खे मिलाए थी पई, उहो तव्हांजो मलाका स्ट्रेट आहे. उनखां पोइ तव्हांजो पाल्क स्ट्रेट आहे. इट इज़ बिटवीन इंडिया एंड श्रीलंका. रिपीटेडली पुछा कई वई आहे त पाल्क स्ट्रेट कंहिंजी स्ट्रेट जे विच में आहे, उहो इंडिया ऐं श्रीलंका जे विच में आहे. उनखां पोइ आहे तव्हांजी सुंदा स्ट्रेट. इट इज़ लोकेटेड इन इंडोनेशिया. सुंदा स्ट्रेट जे बारे में पुछियो वियो आहे त जेको आहे किथे एग्ज़िस्ट करे थो. उनखां पोइ तव्हांजो युकातन स्ट्रेट आहे. इट इज़ लोकेटेड बिटवीन मैक्सिको एंड क्यूबा. युकातन स्ट्रेट कंहिंजे विच में आहे, मैक्सिको ऐं क्यूबा जे विच में लोकेटेड आहे. उनखां पोइ असांजो आहे मेसिना स्ट्रेट. इहो आहे तव्हांजो मेसिना स्ट्रेट. यादि कजो तव्हांजो जेको आहे APSC में क्वेश्चन पुछा बि विया आहिनि. त मेसिना स्ट्रेट तव्हांजो इट इज़ लोकेटेड बिटवीन इटली एंड सिसिली, ठीकु आहे डियर स्टूडेंट. उनखां पोइ तव्हांजो ओतरांतो स्ट्रेट आहे. इट इज़ लोकेटेड बिटवीन इटली एंड अल्बानिया. मेसिना इटली ऐं सिसिली, ऐं तव्हांजो ओतरांतो स्ट्रेट जेको आहे उहो इटली ऐं अल्बानिया जे विच में आहे. पोइ आहे मेन तव्हांजो बाबुल मंदाब आहे. इट जॉइन्स रेड सी एंड गल्फ ऑफ एडन. रेड सी ऐं तव्हांजो गल्फ ऑफ एडन खे मिलाईंदो. लोकेशन आहे हिनजी यमन ऐं डिजिबूटी, ठीकु आहे डियर स्टूडेंट. इहो मोस्ट इंपॉर्टेंट आहे, हिनखे तव्हां माइंड में रखो. रेड सी खे गल्फ ऑफ एडन खे मिलाए थो. लोकेशन यमन ऐं डिजिबूटी. उनखां पोइ तव्हांजो कुक स्ट्रेट आहे, जेको तव्हांजो न्यूज़ीलैंड में आहे, ठीकु आहे डियर स्टूडेंट्स. कुझु न्यूज़ीलैंड जा पार्ट्स मिलाए थो. उनखां पोइ तव्हांजो मोज़म्बिक स्ट्रेट आहे. इट इज़ लोकेटेड इन इंडियन ओशन. उहो तव्हांजो मोज़म्बिक ऐं मदगास्कर खे कनेक्ट कंदो आहे, तव्हांजो मोज़म्बिक स्ट्रेट. उनखां पोइ तव्हांजो नॉर्थ चैनल आहे. इट इज़ लोकेटेड इन आयरलैंड एंड इंग्लैंड. त तव्हांजो नॉर्थ चैनल जेको आहे इट इज़ लोकेटेड इन आयरलैंड एंड इंग्लैंड, ठीकु आहे डियर स्टूडेंट्स. उनखां पोइ तव्हांजो आहे टॉरस स्ट्रेट, जंहिंखे टॉरस स्ट्रेट चवंदो, टॉरस स्ट्रेट, ठीकु. इट इज़ लोकेटेड इन पापा न्यूगिना, ठीकु आहे डियर स्टूडेंट. उनखां पोइ तव्हांजो आहे बास स्ट्रेट. इट इज़ जॉइन्स तस्मान सी एंड साउथ सी. इट इज़ लोकेटेड इन ऑस्ट्रेलिया. तव्हां इहो बि पुछा करे सघो त कहिड़नि सीज़ खे कनेक्ट करे थो या हिन जी लोकेशन किथे आहे. ॿियो आहे बेरिंग स्ट्रेट, मोस्ट इंपॉर्टेंट, जिसां तव्हांजी इंटरनेशनल डेट ऑफ लाइन क्रॉस कंदी आहे. उहो कहिड़ो स्ट्रेट आहे, उन बेरिंग स्ट्रेट आहे. उहो अलास्का ऐं रशिया खे मिलाए थो पियो. त हिनखे माइंड रखियो. बेरिंग स्ट्रेट, इंटरनेशनल डेट ऑफ लाइन क्रॉसिस थ्रू दिस स्ट्रेट. उनखां पोइ तव्हांजो बॉस्फोरस स्ट्रेट आहे. इट जॉइन्स ब्लैक सी एंड मरमरा सी. इट इज़ लोकेटेड इन टर्की. त जॉइन कहिड़े सीज़ खे करे थो ऐं किथे लोकेटेड आहे, इहो तव्हां माइंड में रखिजो. उनखां पोइ तव्हांजो दर्दनली स्ट्रेट आहे. इट जॉइन्स मरमरा सी एंड एजियन सी. इट इज़ लोकेटेड इन टर्की. त बॉस्फोरस ऐं दर्दनली जेके तव्हांजा इहे टर्की में एग्जिस्ट करनि था, सीज़ डिफरेंट मल्हाइनि था पिया. उनखां पोइ तव्हांजो आहे डेविस स्ट्रेट. इट इज़ लोकेटेड बिटवीन ग्रीनलैंड एंड कैनेडा. त डेविस स्ट्रेट जेको आहे उहो ग्रीनलैंड ऐं जेको आहे सो कैनेडा खे पाण में मिलाए थो पियो, ठीकु आहे. उनखां पोइ असांजो नेक्स्ट आहे जेको आहे सो उहो आहे असांजो डोवर स्ट्रेट. त डोवर स्ट्रेट जेको आहे सो उहो इट जॉइन्स इंग्लिश चैनल एंड नॉर्थ सी. लोकेशन कहिड़ी आहे डोवर स्ट्रेट जी, उहो इंग्लैंड ऐं फ्रांस जे विच में आहे. उनखां पोइ तव्हांजो आहे हार्मज़ स्ट्रेट. तव्हांखे ख़बर आहे त हार्मज़ स्ट्रेट जेको आहे सो हार्मज़ स्ट्रेट इट जॉइन्स गल्फ ऑफ पर्शिया एंड गल्फ ऑफ ओमान. पर्शिया मीन्स ईरान जो पुरो नालो आहे, ऐं गल्फ ऑफ ओमान खे मिलाए हार्मज़ स्ट्रेट. लोकेशन ओमान ऐं ईरान जे विच में, ठीकु आहे ॾिसो. उनखां पोइ जिब्राल्टर स्ट्रेट आहे. इट जॉइन्स मेडिटेरियन सी एंड एटलांटिक ओशन. हिनखे तव्हां माइंड में रखिजो त मोस्ट इंपॉर्टेंट आहे जिब्राल्टर स्ट्रेट. उहो जेको आहे सो मेडिटेरियन सी ऐं एटलांटिक ओशन में, हुनजी लोकेशन स्पेन ऐं मोरक्को आहे. उनखां पोइ तव्हांजी मैगिलान स्ट्रेट आहे. तव्हांजी मैगिलान स्ट्रेट इट इज़ लोकेटेड इन चाइल में आहे, CHILE, चाइल में आहे. उनखां पोइ आहे तव्हांजो मकासर स्ट्रेट. मकासर स्ट्रेट तव्हांजो आहे जेको सो उहो इंडोनेशिया में एग्जिस्ट करे थो पियो, ठीकु आहे डियर स्टूडेंट्स. उनखां पोइ असांजो आहे जेको आहे सो मेजर शिपिंग कैनाल्स जे बारे में ॾिसंदासीं. मेजर शिपिंग कैनाल्स जेके आहे असांजी कहिड़ी कहिड़ियूं आहिनि, या असांजो शिपिंग कैनाल्स खां पहिरियां असां फाइनल करे वञूं. असांजे स्ट्रेट रहनि था. त टटर स्ट्रेट आहे. इट इज़ लोकेटेड इन रशिया. टटर स्ट्रेट असांजो रशिया में. उनखां पोइ तव्हांजो ताइवान स्ट्रेट, जंहिंखे असां फार्मूसा स्ट्रेट.
जो फार्मूसा ताइवान जो पुराणो नालो आहे, ठीकु आहे। त ताइवान स्टेट जेको आहे सो किथे इट कनेक्ट साउथ चाइना सी एंड ईस्ट चाइना सी, जिते चाइना ऐं ताइवान जो मसइलो हले थो पियो। उन खां पोइ तव्हांजो आहे 10 डिग्री चैनल, उहो आहे कार निकोबार आइलैंड एंड लिटिल अंडमान जे विच में जेको आहे। पोइ आहे तव्हांजो इंग्लिश चैनल, इट सेपरेट्स इंग्लैंड फ्रॉम फ्रांस, त इंग्लिश चैनल ऑलरेडी उन पुछा कया विया आहिनि। पोइ आहे तव्हांजो कर्च स्टेट, इट सेपरेट्स ब्लैक सी एंड सी ऑफ अज़ोव, कर्च सी KERCH स्ट्रेट, जेको असांजो यूक्रेन जी क्राइसिस में बि असां ख़बर पई त ब्लैक सी ऐं सी ऑफ अज़ोव जे विच में आहे। उन खां पोइ तव्हांजो स्ट्रेट ऑफ लोम्बोक आहे, इट इज़ सिचुएटेड इन इंडोनेशिया, ठीकु आहे। स्ट्रेट ऑफ लोम्बोक उहो तव्हांजो इंडोनेशिया में जेको आहे सो सिचुएट करे पियो। उन खां पोइ मेजर आहे असांजी शिपिंग कैनाल, जेके ऑलरेडी उन पुछा कयूं आहिनि ऑलरेडी पेपर्स में, प्रीवियस पेपर में। पानामा शिपिंग कैनाल आहे, इट कनेक्ट्स एटलांटिक एंड पैसिफिक ओशन्स, त कंहिंखे कनेक्ट करे थो। लेंथ वेरी कंदी आहे जेको सो बुक्स में, हुन अप्रॉक्सीमेट जेका ॿुधाई वेंदी आहे 82 किलोमीटर्स। इट इज़ मैनेज्ड बाय पानामा कैनाल अथॉरिटी, त पानामा कैनाल अथॉरिटी जेको सो पानामा कैनाल खे अरेंज कंदी आहे, मैनेज कंदी आहे। पोइ आहे तव्हांजो सूज़ कैनाल क्राइसिस, तव्हांखे ख़बर आहे इजिप्ट में, त इट कनेक्ट्स रेड सी टू मेडिटेरियन सी, त सूज़ कैनाल जेको आहे सो उहो तव्हांजो रेड सी ऐं मेडिटेरियन सी खे कनेक्ट कंदो आहे। लेंथ 193 अप्रॉक्सीमेटली हुनजी ॿुधाई वेंदी आहे। उन खां पोइ तव्हांजो वोल्गा डोन कैनाल, वोल्गा डोन, इट कनेक्ट्स रशियन रिवर वोल्गा एंड डोन। वोल्गा अलॻि रिवर आहे, डोन अलॻि रिवर आहे, इहे रशिया जा रिवर्स आहिनि। तव्हांजो क्वेश्चन MCQ इहो बि थी सघे थो त डोन रिवर किथे आहे या वोल्गा रिवर किथे आहे, उहो तव्हांजो रशिया में आहे। ऐं वोल्गा डोन कैनाल जेको आहे उहो तव्हांजो हिन वोल्गा ऐं डोन खे मिलाए थो। पोइ उन खां बाद में आहे केल कैनाल, KIEL, त केल कैनाल किथे आहे, उन जी लेंथ घणी आहे, उहो उन जी लेंथ आहे 98 किलोमीटर। इट कनेक्ट्स बाल्टिक सी टू द नॉर्थ सी, उहो जेको आहे बाल्टिक सी ऐं नॉर्थ सी खे मिलाईंदो आहे तव्हांजो केल कैनाल। उन खां पोइ तव्हांजी कुझु एडिशनल इन्फॉर्मेशन इहा आहे त हे असांजे कैनाल्स पर स्ट्रेट पढ़ी आया आहियूं, उन खां पुछा कंदो असांखे लॉन्गेस्ट कहिड़ो आहे, वाइडेस्ट कहिड़ो आहे या स्मॉलेस्ट, उनखे ॾिसी वठूं। त असांजो लॉन्गेस्ट स्ट्रेट आहे स्ट्रेट ऑफ मलाका, जेको मलेशिया इंडोनेशिया जे विच में आहे। ॿियो तव्हांजो वाइडेस्ट स्ट्रेट आहे तव्हांजो डेनमार्क स्ट्रेट, ठीकु आहे ॾिसणु। ॿियो आहे तव्हांजो शैलोस्ट स्ट्रेट, जंहिंजी डेप्थ घटि हुजे, उहो तव्हांजो आहे सुंदा स्ट्रेट। पोइ आहे तव्हांजो स्मॉलेस्ट आहे नैरोस्ट स्ट्रेट, उहो तव्हांजो बास्फोरस स्ट्रेट आहे, ठीकु आहे ॾिसणु। त उन खां पोइ जेको आहे नेक्स्ट असांखे कुझु मिलिट्री ऐं जेको आहे नेवल एक्सरसाइज़ 2021 में मिलियूं, उहे असां ॾिसी वठंदासीं। पाकिस्तान नेवी रिसेंटली November 21 पार्टिसिपेटेड इन नुसरत 2021, हिकिड़ी नेवल एक्सरसाइज़ हुई जेका टर्की में थी। पोइ तव्हांजो नालो पुछा करे सघे थो, उन एक्सरसाइज़ जो नालो छा, जेका टर्की सां थी ऐं कहिड़े जेको आहे सो एरिया में थी, कनाकाले में थी 2021 में, नुसरत 2021 नेवल एक्सरसाइज़। उन खां पोइ आहे कुझु नेटो एक्सरसाइज़ कयूं। नेटो 2021 में एक्सरसाइज़ कई जेको आहे सो साइबर कोलिशन 21 मीन्स 2021 में थी, त साइबर कोलिशन 21 किक्ड ऑफ इन November 2021। उन खां पोइ आहे ब्लैक सी में कुझु नेटो एक्सरसाइज़ कई, उनजो नालो हुयो ब्रीज़ 2021 इन ब्लैक सी। त नेटो जी एक्सरसाइज़ जेका आहे ब्लैक सी में थी, उनजो नालो छा हुयो, तव्हांखे नालो पुछा करे सघे थो पियो। उन खां पोइ असां कुझु जेको हिन में नेवल एक्सरसाइज़ अमान 2021 असांजे अरेबियन सी में थींदी आहे, पाकिस्तान जी असिस्टेंट सां कैरी आउट कईंदी, जंहिंमें 45 कंट्रीज़ पार्टिसिपेट कंदा आहिनि। त पुछा करे सघे थो, हाणे हुनजी 6th या 7th एडिशन थी वई आहे, तव्हांखे पुछा करे सघे थो जेका अमान एक्सरसाइज़ आहे नेवल एक्सरसाइज़, उहो पाकिस्तान जी कहिड़े रीजन में थींदी आहे, उहो तव्हांजी जेको आहे सो अरेबियन सी में थींदी आहे, जेको असांजो इंडियन ओशन में अचे थो। उन खां पोइ मेजर क्वेश्चन आयल आहे त 3 ब्रदर्स एक्सरसाइज़ मिलिट्री ड्रिल थियल आहे हिकिड़ी। 3 ब्रदर्स मिलिट्री ड्रिल सेप्टेंबर 2021 में कहिड़नि कंट्रीज़ विच में थींदी आहे, उहो तव्हांजो पाकिस्तान, टर्की ऐं अज़रबाईजान जे विच में थी आहे। ठीकु आहे डियर स्टूडेंट, हे कुझु मेजर क्वेश्चन्स आहिनि, तव्हां काइंडली हिनखे ॾिसी वठिजो ऐं होपफुली नेक्स्ट लेक्चर में जेको असां कोशिशि कंदासीं कुझु मोस्ट इंपॉर्टेंट शयुनि खे समराइज़ कयूं, जीअं तव्हांजी पेपर ते सही तरह तव्हांजो जेको आहे सो नो हाउ क्लियर थी सघे। थैंक यू डियर स्टूडेंट्स, अल्लाह हाफ़िज़।